नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में अमरकोट जे सहाफ़िन अली मुराद दल ऐं मुश्ताक कुंबर ते अमरकोट जे महा करप्ट कामोरे सुजान मेमण जे चए ते अमरकोट पुलिस पारां पैसा वठी कूड़ा केस दाख़िल करण ऐं अमरकोट पुलिस पारां सहाफ़ी मुश्ताक कुंबर खे गिरफ़्तार करण ख़िलाफ़ खिपरो में सहाफ़ी इताद खिपरो जे सॾ ते खिपरो जा कलम धणी सहाफ़ी अदीब शाइर वापारी फनकार ऐं सुजान धुरियूं ऐं क़ौम परस्त अॻवान हथनि में प्ले कार्ड खणी रोडनि ते निकिरी आया आहिनि। अॼु खिपरो में सहाफ़ी मुश्ताक कुंबर जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ सहाफ़ी राजा रशीद कुंबर, सहाफ़ी मुमताज़ बोज़दार, हाशिम मरी, डेवन खत्री, पीर बख्श राजड़, गुलाम करीम शर, सैयद असद शाह, मलिक आदिल, ज़ाकिर शर, आज़ाद राजड़, क़ौम परस्त अॻवान महरान सिंधी, STP अॻवान हुसैन तुर्क, जस्कम अॻवान सरदार अकबर मरी, लोक फनकार चांदी फ़कीर, समाजी अॻवान मोहम्मद अली राजपूत, मोहम्मद हयात समेजो, वापारी अॻवान जावेद आलम काइम खानी, सिंधी अदबी संगत खिपरो जा अॻवान अब्दुल हलीम दर्स, हाजी शाद राजड़ ऐं ॿिनि जी अॻवानी में हथनि में प्ले कार्ड खणी नटन उर्स में एहतजाजी मुज़ाहिरो करे अमरकोट पुलिस ऐं करप्ट कामोरे सुजान मेमण ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते सहाफ़ी अॻवान मुमताज़ बोज़दार, राजा रशीद कुंबर, आज़ाद राजड़ ऐं ॿिनि चयो आहे त अमरकोट पुलिस करप्ट कामोरे जे वंगार वहंदे सहाफ़ी मुश्ताक कुंबर खे गिरफ़्तार करे कूड़ी FIR में नालो ज़ाहिर करे हक़ ऐं सच जो आवाज़ दॿाइण चाहे थी। वापारियुनि, फनकारनि, अदीबनि, सहाफ़ियुनि, समाजी अॻवान सहाफ़ी मुश्ताक कुंबर जी गिरफ़्तारी जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चयो त असां सहाफ़ियुनि सां गॾु आहियूं, सहाफ़ियुनि तां कूड़ा केस ख़त्म कया वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। आख़िर में खिपरो जा कलम धणी सहाफ़ी, अदीब, वापारी ऐं समाजी अॻवान फनकार एहतजाजी रैली कढी खिपरो थाणे ते पहुता, जिते हिननि अमरकोट पुलिस पारां सहाफ़ियुनि ते कूड़ा केस दाख़िल करे सहाफ़ी खे गिरफ़्तार करण वारे अमल ख़िलाफ़ याददाश्त नामो पेश कंदे चयो त पुलिस जी इख्तियारनि खे ॿुधायो त अमरकोट पुलिस कूड़ा केस ख़त्म करे सहाफ़ियुनि मां बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में समूरी सिंध सरापा एहतजाज हूंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।